सदारत हेठ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। इजलास में 11 नुकाती एजेंडा विचारियो पियो वञे। काबीना फेडरल लाज पेशावर इलेक्शन कमीशन खे ॾियण जी मंज़ूरी ॾींदी। पेका एक्ट तहत इस्लामाबाद में प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जूं मुक़ररियूं एजेंडा जो हिसो। पाकिस्तान अमेरिका इन्फेंट्री राइफल कंपनी जी मशक़नि जी पुॼाणी वारी तक़रीब ॿिनि हफ़्तनि ते ॿधल मशक़नि जी शुरूआति 29 जून ते थी। ॿिन्ही मुल्कनि विच में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ राइफल मशक़ूं पहिरियों भेरो मुनक़द थियूं। मशक़ुनि में शरीक जवाननि पेशवरानी मुहारत जो मुज़ाहिरो कयो। मशक़ुनि जो मक़सदु दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॿिन्ही मुल्कनि जे तजुर्बनि खां फ़ाइदो हासिल करणु हो आहे। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीमूं कालदम करार ॾियण ख़िलाफ़ इंटर कोर्ट अपीलनि ते पीटीआई बानी जो लिखत में जवाब जमा। पीटीआई बानी इंटर कोर्ट अपीलूं ख़ारिज करण जी इस्तदा करे छॾी। कंहिंजी करप्शन बचाइण लाइ कानून में तरमीम कंहिं बनाना रिपब्लिक में बि नाहिनि थींदियूं। करप्शन मईशत लाइ तबाह कंदड़ ऐं नाकारी असर छॾींदी आहे। मुंहिंजो मौक़िफ़ वाज़िह आहे त मुंहिंजी ज़ात जो न पर मुल्क जो मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट मेडिकल कॉलेजेस जी फीस बाबति दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾेई छॾी। मेडिकल कॉलेजेस जी फीस ते कहिड़ो क़ानून लागू थिए थो? सुप्रीम कोर्ट ईअं त केस नथो ॿुधी सघे। आवां रेगुलेटरी वटि वञो। मेडिकल फीस ॾिसण सां सुप्रीम कोर्ट जो कहिड़ो कमु? जस्टिस मंसूर अली शाह जा रिमार्क्स। छा अव्हां पाकिस्तान मेडिकल कमीशन जा फीस जे हवाले सां राब्तो कयो आहे? जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो पुछाणो। मूं सदर ऐं वज़ीर आज़म खे मेडिकल कॉलेजेस जी फीस बाबति ख़त लिखियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो जवाबु। नीलम नदी में मुसाफ़िर जीप पलटी थियण सबब 13 ॼणा फौत। मुसाफ़िर जीप लवाद बाला खां मुज़फ़राबाद वञी रही हुई त शाराए नीलम ते दरिया में किरी पई। हादसे में 13 ॼणा फौत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी। इस्लामाबाद जी मेट्रो बस में ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि सबब स्टेशन खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। पेशावर मोड़ भरिसां मेट्रो बस में ओचितो बाहि लॻी वई, जेका ॾिसंदे ॾिसंदे सॼी बस स्टेशन खे वकोड़े वरितो। केतिरा ई स्टॉल सड़ी विया। इस्लामाबाद, मरी, रावलपिंडी, पेशावर, एबटाबाद, अटक, सवाबी, मीरपुर ऐं आज़ाद कश्मीर में भी बरसात। तेज़ बरसात सबब रावलपिंडी जा हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बरसात जो पाणी घरनि ऐं दुकाननि में दाख़िल। कराची में घुट बरक़रार। सामूंडी हवाऊं बंदि। मौसमियात खाते 12 ऐं 13 जुलाई ते सखर लाड़काने जैकबाबाद में आंधारी ऐं मींहं जी अॻकथी करे छॾी।
उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन दौरान शहीद थियल कैप्टन उसामा जी जनाज़े नमाज अदा। शहीद कैप्टन जी जनाज़े नमाज चकलाला ट्रेसन रावलपिंडी में अदा कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿियनि सिविल ऐं अस्करी इख्तियारनि जी जनाज़े नमाज में शिरकत। वज़ीर आज़म जो पाक फ़ौज जे जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। गजा में इसराइल जो बेघर माण्हुनि जी कैम्प ते हवाई हमलो, 29 फ़लस्तीनी शहीद, दर्जन ज़ख़्मी थी पिया। दख़ल गजा में ख़ान यूनिस शहर जे अलहौदा स्कूल वेझो बेघर माण्हुनि जी कैम्प ते इसराइली फ़िज़ाई हमले में 29 फ़लस्तीनी शहीद ऐं दर्जन ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज जी दावा कई वई आहे त हमास जे हथियारबंदनि विंग सां तालुक़ रखंदड़ हिकु दहशतगर्द खे निशानो बणाइण लाइ गोलाबारी कई वई। फुलजी स्टेशन भरिसां पीउ गोलियूं हणी पंहिंजी धीअ खे क़तल करे छॾियो। ॻोठ कासिम चांडियो में फायरिंग में 15 वरनि जी फ़ख़्रुनिसा चांडियो मारिजी वई। बबलू वेझो कारनि जे तकरार तां नौजवान क़तल। पुलिस मूजिबि पल ॻोठ में लांघा ऐं पल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में ज़हीर पल मारिजी वियो। गंदक भरिसां घर ते हथियारबंदनि जे हमले में ज़ाल ऐं मुड़ुस क़तल। ॻोठ लखमीर उमराणी में फायरिंग दौरान भुट्टा ख़ान खोसो ऐं लाल खातू मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि औरत गुलनाज़ ऐं मोहतर ज़ख़्मी। वाक़िए बाद मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं टंडो ड्याम में बटाणी में बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाज। टंडो ड्याम भरिसां गोड़सा इमदाद ऐं बचो जे रहवासियुनि बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ एहतजाज कंदे हैदराबाद मिरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे छॾियो। बटाणी में शिया उलमा काउंसिल पारां मरकज़ी इमाम बारगाह शहनशाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। एहतजाज कंदड़नि मुहर्रम हराम में बिजलीअ जी लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो।